उस्तादी मुंहिंजे भलोड़ सुगड़ जे दौर जे उस्ताद रुगो मूंखे शाइरी ॿुधाई गुज़ार त मूं ठाही। असांजो मरम उस्ताद काफ़ी टाइम खां गुज़ारे वियो आहे, दुनिया में आहे कोन, पर उस्ताद इहो बैत ॿुधायो त समन सूमरनि जा 84 राज हुआ, जॾहिं लॻिन पाण में तॾहिं त्योहारनि खाज थिया। पोइ पाया मूं जुड़िया आहिनि। उस्ताद इहो बैत पढ़ियो, उन उस्ताद जी यादि खे ताज़ा कंदे मूं इहा गुजरात ठाही आहे। ऐं त वाक़ई उस्ताद ईअं चयो समन सूमरनि जा 84 राज। त साईं बैत के चवणी ऐं कहावत के पाए पाए में बदिलाए सांडे सुके बिल्कुलु ठाहे जोड़े गुजरात रखे उस्ताद जी यादि में। सलामूं सुगड़नि खे गुज़ार ॾिनी त ज़ातियुनि जा लेखे नाला वार जंग जी में अची अन खाज जा थिया। आदा दोदे चनेसर जी गुज़ारता दो चनेसर जॾहिं चनेसर भाउ खां वेर वठण लाइ फ़ौज आलादीन खे काए आयो, दोदे खां भाउ खां वतलो वठण लाइ। तादा गुजरात ते जोड़ीला गुजरात ठाही आहे हिते त ज़ातियुनि जा लेखे नाला वा जंग जी में अची वखर जा थिया। चती समन सूमरनि जा 84 राज हुआ, जॾहिं लॻिन पाण में तॾहिं त्योहारनि खाज थिया। समन सूमरनि जा 84 राज हुआ, जॾहिं लॻिन पाण में तॾहिं त्योहारनि खाज थिया। जंग जी लॻी अन जा त्योहार खाज जा वखर जा खाजा ऐं ज़ात समा ॿिया सूमरा समा सूमरा। चती ज़ातियुनि जा लेखे नाला हुआ, लेखे जा 84 नालो राजू। समन सूमरनि जा 84 राज हुआ, जॾहिं लॻिन पाण में तॾहिं त्योहारनि खाज थिया।